Argue not with Chanesar. Expose not yourself. This spouse is neither mine, nor yours, nor of anyone else. At his doorsteps, many favorite ones I saw weeping. चई चनेसर जामसी लीला लखाए मतूं ई कांध कहीं जो ना थिए नका मूं न तूं रोंदे ॾिठियूं मूं इन दर मथे दादिलियूं। शाह साईं जो ही बैत सुर लीला चनेसर मां आहे। लीला चनेसर जो जेको सुर आहे बुनियादी तौर ते हिकु अहिड़ो सुर आहे जंहिंमें औरत जी नफ़्सियात खे फोकस कयो वियो आहे, औरत जे अहसासनि खे बि बयानु कयो वियो आहे, औरत कंहिं हद ताईं वञी सघे थी उनखे फोकस कयो वियो आहे ऐं औरत मञाए कीअं सघे थी उन ते फोकस कयो वियो आहे। असां खावड़ी टीवी जे खावड़ी दोस्त फ़क़ीर अयूब गाद साहब खे सलाम था कयूं, जंहिं भिटाई साईं जे पैगाम खे आम करण जे लाइ हिकिड़ो मंच रचायो आहे। असां सभई भिटाई जा पांधीड़ आहियूं, उन जा शागिर्द आहियूं, उन जा पोइलग आहियूं, उन जे ॾसियल राह ते हलूं था ऐं उन वटां के ॿोल ॿुधी करे पंहिंजी ज़िंदगियुनि खे संवारियूं था। भिटाई ज़िंदगी जो शाइर आहे, हू ज़िंदगी कीअं गुज़ारिजे इहे ॾस ऐं पंध ॾियण वारो शाइर आहे। बेसिकली दिस सुर the Leela Chanesar is composed on the story of Leela and the King Chanesar. King Chanesar was famous of his mannish beauty. He was very handsome, and Leela was the queen of the queens. She was super queen. Leela and Chanesar was spanning their life beautifully. The common people were very feeling amazing to see their lives. As Chanesar was very famous of his handsomeness and the beauty, there was a lady named Kauru. When she listened about the beauty of the Chanesar, she wished to meet him. Even she wished to marry him. She sent a message to marry, but Chanesar refused. Then she came in the palace of Chanesar, hiding her own identity. There she saw the Chanesar. हूअ चनेसर जे महल में अचे थी कौरू ऐं उन खां पोइ हिकु राति जे लाइ सही चनेसर खे हासिल करे वठे थी ऐं उन खां पोइ जॾहिं चनेसर खे हिन सॼे माजरा ऐं मामले जी ख़बर पवे थी त हू लीला खे घरां कढी थो छॾे ऐं उन खां पोइ इन वाक़े खां पोइ लीला हर वक़्तु हिकिड़ी अजीब कैफ़ियत मां गुज़रे थी पई। हूअ चवंदे नज़र अचे थी पई त मणे मथे जे हुआ तिन चिटनि फेरियम चित, या वॾेरी हुयासि चनेसर जे राज में, या हूअ उन्हनि वक़्तनि खे यादि करे थी, उन्हनि लम्हनि खे यादि करे थी जिन लम्हनि में चनेसर संदसि हुयो ऐं हाणे संदसि नाहे रहियो त हिन वटि रस्तो कहिड़ो थो बचे। हिन वटि रस्तो सिर्फ़ु इलादनि ऐं मिंथुनि जो बचे थो, छाकाणि त सूंहं नाज़ नखरो हाणे चनेसर जे अॻियां नाहे हलण वारो। शाह साईं चयो त चनेसर सां चाग मतां का मुंध करे। चनेसर सां चाग नाज़ नखरा कंहिं बि औरत खे नथा जुगाइनि, ख़ासि तौरु लीला खे त कॾहिं बि नथा जुगाइनि। ऐं उन खां पोइ हिन वाक़े खां पोइ लीला हमेशह
हिकिड़े लीलाइण वारी कैफ़ियत मां गुज़री आहे, इलाजनि ऐं मिंथन वारी कैफ़ियत मां गुज़री आहे। ऐं जॾहिं चनेसर राज़ी नथो थियसि त भिटाई वरी बि सलाह इहा थो ॾिए त लीलाए न लही तां पिण लीलाएज। जे लीलाए न लही तां पिण लीलाएज, आसर मलाहीज, सॼण बाजींदड़ घणो। मिंथन खां सवाइ ॿियो को बि रस्तो कोन्हे को। ऐं इलाजनि मिंथन ऐं मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां उहो चनेसर सां मिली थी वठे। ऐं मिलण खां पोइ चनेसर संदसि उहा हालत ऐं इलाजनि ऐं मिंथन वारी उहा कैफ़ियत पसी करे हुन सां राज़ी थी थो पए। ऐं भिटाई जो इहो बैत त चई चनेसर जामसी लीला लखाए मतूं, तूं उनखे चई करे नथी मञाए सघीं, तूं हुन जे अॻियां जेका सो ऊचे ॻाट नथी अची सघीं, छाकाणि त हीउ उहो दर आहे जंहिं ते तो जहिड़ियूं कई दादिलियूं रोअंदे ॾिठियूंसीं। हिन समूरे सुर जो मैसेज औरत जे सबमिसिव हुजण ऐं पंहिंजे मुड़ुस सां सचे ऐं वफ़ाशुवार हुअण जी हैसियत जो हिन में दर्स ॾिनल आहे। औरत खे पंहिंजे मुड़ुस सां कीअं रहणु खपे, कीअं लालच ऐं लोभ खे छॾणु खपे। यकीनन औरत जी नफ़्सियात में लालच ऐं लोभ हूंदी आहे, शाह साईं उन तरफ़ बि इशारो कयो आहे, पर आख़िर में हू उनखे उन नहज ते वठी थो अचे जो आख़िर में उहा पाण चए थी त हीउ माणे जो दर कोन्हे को ऐं हीउ नाज़ ऐं नख़रे जो रस्तो कोन्हे को। नाज़ ऐं नख़रो जॾहिं छॾे थी ऐं लीलाइण जे दर्जे ते अची थी त हू चनेसर खे हिकु दफ़ो ॿीहर पाए वठे थी ऐं राह साणसि राज़ी थी वठे थो, पर राज़ पोइ उन्हनि खे डेथ ॾांहुं वठी थो वञे। मणियूं विझां मच में हाय हणी हार वो मणियूं विझां मच में हाय हाय हणी हार, सो भी सुख सयद चए करी को करार। राजारी साणू घणू सटाणू सरदार, चोडस चनेसर जाम जो ॾिहा ॾिह ॾहकार, ठाकुर अखिन ठार मणे ते थी मटिए, अल्लाह ठाकुर अखिन ठार मणे ते थी मटिए। हो अल्लाह।